तव्हांखे बि ख़बर ॾियूं मीरपुर ख़ासि मां मीर प्लाट मां कुझु ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल नारी मानूर कहरी खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। अहम ख़बर आहे मानूर कहरी जे अगवा जो केस संदसि मासी समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ु दाख़िल करायो वियो हो। पुलिस ठटे में मकली थाणे जी हद में ॻोठ ते छापो हणी मानूर खे बाज़ियाब कराए वुमेन थाणे आंदो हो। मीरपुर ख़ासि मां खे आगाह कयूं पिया मीर प्लाट मां कुझु ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल नारी मानूर कहरी खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया मानूर कहरी जे अगवा जो केस संदसि मासी समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ु दाख़िल करायो पियो। मीरपुर ख़ासि मां खे ख़बर ॾियूं पिया मीर प्लाट मां कुझु ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल नारी मानूर कहरी खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। तफ़सील वठंदासीं मीरपुर ख़ासि मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर उमर दाऊद पोटरो खां। उमर दाऊद पोटरो आगाह कजो। हाँ, मीरपुर ख़ासि मां मीर प्लाट मां जेको आहे कुझु ॾींहं अॻु जेके 14 साल मानूर कहरी जेकी अगवा थी वई हुई, जंहिंखे पुलिस जेको आहे राति जेको बाज़ाब कराए जेको मीरपुर ख़ासि वठी आई आहे ऐं जंहिंखे जेको आहे सिविल अस्पताल मीरपुर ख़ासि में जेको आहे उनजो चेकअप करायो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सुभाणे जेको आहे कोर्ट में पेश कयो वेंदो। ऐं उन्हनि इन जो चवणो त जेकी इन छोकिरी आहे उनजी जेकी माउ आई उन चयो त मुंहिंजी जेकी धीउ आहे उनखे मुंहिंजी भेण जेको वर्गला हितां वठी वई ऐं उनखे बख़्शिशो जेको कराइण जे लाइ ऐं अॼु उनखे पुलिस जेको उनखे बाज़ियाब करायो आहे ऐं अॼु उहो थाणे ते मौजूदु आहे। ठीकु आहे, महिरबानी तफ़सील खां करणु।